अस्सलाम वालेकुम नाज़रीन, केटी न्यूज़ में वलीकार हुए शिराज को बुलेटिन शुरुआत नाम ख़बर सकंदासीं। आलमी मार्केट में पेट्रोल जी शयुनि जे अघ में रिकॉर्ड घटिताई खां पोइ अॼु राति 12 वॻे पेट्रोलियम शयुनि जे अघ में लात जा इम्कान आहिनि। अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया। पेट्रोलियम जे फी लीटर जे अघ में 12 खां 15 रुपयनि ऐं डीज़ल जी क़ीमत में 8 खां 10 रुपया लीटर घटिताई जा इम्कान आहिनि। आम ख़बर आहे, अवां ताईं पहुचायूं पिया। आलमी मार्केट में फी बैरल अघ में $8 जी घटिताई खां पोइ पेट्रोल 90 खां $80 ताईं घटिजी वियो आहे। आम ख़बर आहे, अवां ताईं पहुचायूं पिया। आलमी मार्केट में पेट्रोलियम शयुनि जे अघ में रिकॉर्ड घटिताई खां पोइ अॼु राति खां 12 वॻे पेट्रोलियम शयुनि जे अघ में लात जा इम्कान आहिनि। पेट्रोल जे फी लीटर जे अघ में 12 खां 15 रुपयनि ऐं डीज़ल जे क़ीमतनि में 8 खां 10 रुपयनि ताईं घटिताई जा इम्कान आहिनि। अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया। आलमी मार्केट में फी बैरल अघ में $8 जी घटिताई खां पोइ पेट्रोल 90 खां $80 ताईं घटिजी वियो आहे।